छठे शहर खां बाद में असां कींजर ढंढ ते पहुतासीं। कींजर ढंढ जे बचा वत्ता गुज़रंदा अची असां हेठि लथासीं ऐं हेठि साम्हूं ई पाणीअ खे ॾिसी करे दिलि बाग बहार थी रही। साईं अहमद सईद हमन कई तम पाणीअ में लही पियो ऐं असां बि साईंअ खे ॾिसी करे पाणीअ में लही पियासीं। उते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां केतिरा ई माण्हू पंहिंजनि फैमिलियुनि समेत आयल हुआ, जेकी के खाधो पचाए रहा हुआ त के लांचुनि ते चढ़ी करे मज़ो वठी रहिया हुआ। पर लांच एॾी तेज़ी सां हली रही जो उन्हनि में वेठल औरतुनि में कीहाट पइजी रहिया हुया। एॾी तेज़ीअ सां लांच खे ॾिसी करे असांखे बि एतिरो मज़ो न पिए आयो ऐं उते हिकु वरी माहीगीरनि जी जेका ॿेड़ी हुई उहा माठार सां हली रही, जंहिंजो लुत्फ़ ई पंहिंजो हुयो। दोस्तो असीं कराची खां थींदा पंहिंजो बंबोर खां पोइ आयासीं मखलीअ ते। मखलीअ खां पोइ एशिया जी वॾे में वॾी ढंढ असीं कींजर ते बीठा आहियूं। साईं बशीर अहमद चांडियो, साईं मोहम्मद नवाज़ मंगण, साईं अहमद सईद, साईं ॾियोलाल पेर तव्हांजा पाणी में पिया आहिनि। मूंखे त ॾाढो सुकून थो अचे तव्हां ॾियोलाल। थकु भॼी पियो आहे ॼण पेरनि में। साईं मोहम्मद नवाज़ तमामु घणो मज़ो आयो। आईंदा बि वरी कॾहिं ईंदासीं अलाह कंदो त छा चयो साईं, तव्हां छा चवंदो? माशाल्लाह पूरी जेके कमु न हलंदो हुजे त असां होॾे वञूं हा। नूरीअ ते साईं हथ जो इशारो कजो। जेके वण बि खणंदा आहिनि साईं विच में जेको आहे नूरी जाम तमाची खां ॿुधो हूंदो नूरी जी जेको आहे मदार आहे हिते। उन मदार में ॿियो जेको आहे फ़क़ीर आहे हुते ॿुधड़ो फ़क़ीर ॿ हुते क़बरूं हूंदा आहिनि। अच्छा, थैंक यू साईं। दोस्तो साईं अहमद सईद जी ऐं साईं मोहम्मद नवाज़, साईं बशीर अहमद चांडियो जी तव्हां ॻाल्हि ॿोली ॿुधी ऐं उन्हनि चयो त असांजो जेको ही कराची खां पोइ जेको टूअर पिकनिक जो हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो ऐं तमामु घणो मज़ो आयो आहे, तमामु घणो इंजॉय कयो आहे। हींअर ई असां कींजर ढंढ ते बीठा आहियूं। हीअ जेको आहे सो हुन जा कुझु रेस्टोरेंट्स पार्क वग़ैरह ऐं वॾी तादाद में हिते फैमिलीज़ आयल आहिनि। परे परे ताईं जेको तव्हांखे नज़र अचनि जेकी हट थियल आहिनि उते माण्हू वेहनि था ऐं इंजॉय कनि था पिया। ऐं साईं ॿुधायो होॾां ई हिन साइड ते बिल्कुलु हिन हथ जे मुंहिंजी मथां हिते बिल्कुलु हिते नूरीअ जी ख़बर आहे, कमु थो हले पियो हुन ते, जंहिंजे करे असां न वञी सघियासीं। इंशाल्लाह वरी अची वधूं था। हा साईं महिरबानी लख थोरा। अहिड़ी तरह असांजो सफ़र पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। असां कींजर खां विचां रस्तो वठी करे कोटड़ीअ जी तरफ़ वधणु लॻासीं ऐं असीं कोटड़ी पहुची करे साईं अब्दुल वहीद मेमण सां राब्तो कयोसीं ऐं उते हैदराबाद पहुची करे साईं अब्दुल वहीद मेमण जी चांहि पीअण खां पोइ खेसि साण खणी असीं वापसि कंबर ऐं लाड़काणे जी तरफ़ रुख़ कयोसीं ऐं उहो असांजो सफ़रु राति ख़ैर सां पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं असीं पंहिंजे घर रवाना थी वियासीं।